बोर्ड जेका आहिनि सिंधीअ में लिखायो छो जो हिते सिंधी रहंदड़ आहिनि सिंधी ॿोलंदड़ आहिनि सिंधी लिखंदड़ आहिनि त पोइ आख़िर छो हिते साम्हूं उर्दू ऐं इंग्लिश जा रुॻो बोर्ड लॻल आहिनि हालांकि असां सिंधी जेका आहिनि आम माण्हू उहे उर्दू ऐं इंग्लिश कंहिंखे ॿार नथा माण्हू पढ़ी सघनि ऐं असांजी आख़िर में रहमतुल्ला साहब हुआ जेको हुन असां बिज़नेस फोरम सां समाज जो जेको चेयरपर्सन आहे उन असांखे इहा आदत जारी कई आहे त असां जल्द खां जल्द इहे जेका बोर्ड आहिनि उन्हनि ते असां रिक्वेस्ट कंदासीं त सिंधीअ में लिखाइनि त छो जो हिते सिंध जा सभु माण्हू हिते रहनि था सिंधी हिकु लिमिटेड माण्हू न आहिनि महिरबानी